अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां बिशारत सुमरो। संझा सैयद हल्दा से हेडलाइंस। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। वायरस वधीक 78 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 17,187 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,825 नवां केस रिपोर्ट। नवाज शरीफ जो नालो ज़हन में ईंदे ई तरक्की जो ख़्याल ईंदो आहे। नवाज शरीफ कराची समेत सॼे मुल्क में अमन क़ाइमु करायो। नून लीग 2 सालनि में कराची में ग्रीन लाइन ठाही। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो वीडियो बयान, चवे थी NA 249 जो सभ खां वॾो मसइलो पाणी आहे। कराची अची माण्हुनि जी ज़िंदगी ख़तरो में विझणु न पिए चाहियो। वोट ॾेई मुफ्ता इस्माइल खे कामयाबु करायो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं जे दौरे ते अॼु मुल्तान पहुचंदो। वज़ीर आज़म ॾखण पंजाब लाइ धार सेक्रेटरीट जो इफ़्तिताह ऐं मुख़्तलिफ़ मनसूबनि जी पीढ़ी जो पथर पिणु रखंदो। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे महांगाई जो ज़िम्मेवार करार ॾींदे इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। हुन समुझायो त सॼी दुनिया जा हुक्मरान अवाम जे फ़ाइदे जो सोचींदा आहिनि ऐं इमरान ख़ान चंदो वठण जो सोचींदो रहंदो आहे। मुल्क में महांगाई बुलंद तरीन सतह ते पहुची वई आहे। दवाउनि जी क़ीमतुनि में 100 सैकड़ो खां वधीक इज़ाफ़ो आम माण्हुनि खां ज़िंदगी जो हक़ खसण जे बराबरि आहे। वज़ीर आज़म हाउस जे थधे कमरे में वेही इमरान ख़ान खे उन्हनि वालिदैन जी तकलीफ़ जो को बि अहसासु न आहे जेके ॿारनि जी स्कूल जी फीस अदा नथा करे सघनि। साले पट वेझो भेण स्टावट हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार लाइक शंबाणी फायरिंग करे उमर शंबाणी खे ज़ख़्मी कयो। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। खैरपुर शहरी भर पासे में रोलू ऐं छितन कुतन जो आज़ार वधी वियो। लुकमान वारे इलाइक़े में कुते बाड़े गुलाम अब्बास कुंबर खे ॾाढे विधो। अस्पताल मुंतक़िल। रहवासियुनि मुतालबो कंदे चयो त कुता मार मुहिम शुरू करे ॻणती ख़त्म कई वञे। मीरपुर ख़ासि वेझो ॻोठ जाम लिगारी में घरू अणबण सबबि औरत श्रीमती लाली कोली फाहो खाई आपघात करे छॾियो। आई रेती वेझो गुड़ अरबाब शहर में चुल्ह जी चिड़ंग मां महमूद कोश जे घर के बाहि लगण सबब समूरो सामान सड़ी रख। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल